अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। ख़ैर नाज़रीन, शिकारपुर मां अवां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त 3 ॾींहं अॻु हमायूं थाणे जे हद मां कोटिया वासीअ खां फुर थियल वीगो गाॾी बरामद कई वई आहे। जी नाज़रीन, अवां खे ख़बर जा तफ़सील ॾींदा था हलूं त अॼु सुबुह DSP सुल्तानकोट कमरदीन मज़ारी ऐं SHO हमायूं मंज़ूर अवंत डोमकीअ जी अॻुवाणीअ में पुलिस जागण जे इलाइक़े में रेड करे फुर थियल वीगो गाॾी हथ करे वरिती आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु हमायूं थाणे जे हद खुआरो लाड़ो वटां कोटिया वासी जनान पठाण खां नामालूम हथियार बंदन वीगो गाॾी फुर कई हुई। जंहिं सिलसिले में अॼु DSP सुल्तानकोट कमरदीन मज़ारी, SHO हमायूं मंज़ूर डोमकी, SHO लोड्रा अज़ीज़ुल्ला कट्टो, स्पेशल टीम इंचार्ज मंज़ूर अली पंवर, SHO लखी सोनारो जतोई, SHO हिदायतुल्ला निंदवाणी ऐं संदन जी टीम गॾियल तौर ते ऑपरेशन कंदे जागण जे इलाइक़े जानवा वेझो मारफाणनि जे इलाइक़े मां वीगो गाॾी हथ करे वरिती आहे। पुलिस राब्तो करण ते सचाई न्यूज़ खे ॿुधायो त मालूमात मिलण ते अॼु सुबुह कार्रवाई कई आहे। ॾोहारियुनि सां फायरिंग जो तबादिलो पिणु थियो। सख़्तु जवाबी फायरिंग जे नतीजे में ॾोहारी वीगो गाॾी छॾे फ़रार थी विया। पुलिस मूजिबि गाॾी हमायूं थाणे ते आणे ज़रूरी कानूनी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कई वेंदी। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।